खैर आगे सिर ॾे ख़ैर हुजे। छोरे के मां को कम थी चवा त टीहड़ तप तो चढ़ी वनेस। बाकी इते त वॾा वॾा बाचका पियो थो मथे ते रखी वरते ढोईंदो। माई छोरे जो त सकासली मथो ही खराब करे छडियो हा। छोरो होश मां निकरी वियो। अॼु छोरो रात घर अचे रो बादर हणी असली अड़ी थी हालत क्यांस जो घटास थी घर को बाहर। हाँ तॾहिं छोरे जो दिमाग को ठिकाने ते ईंदो। अॼु रात रुगो अचे घर अचण बेस खैर जे सिर ॾे ख़ैर हुजे। पोइ छोरे खे अहिड़ो थी मुंद जो ॿुधायां जो यादि कंदो। कमाल खान छा खैर बरादे हवन वडे जी तबीयत किया तो आके दिलाओ खान तो आके मां की तबीयत में वो भी सुधार हो है। बाबा असां जो दुआऊं तो सा गडन अल्लाह चंगी कंदो। आमीन। बाबा असां लाइ को हुकुम हुजे त हिजाब न कजा बुधाए। ये भी तो या कुर्ब दिलावर खान जो वक्त ब वक्त फोन करे हाल हवाल वठंदा रहो था। ठीक है बाबा अल्लाह कंदो तो वडो सेहतियात थी जल्द मोटी दो। मेहरबानी दिलावर खान याद करन जी मेहरबानी। अदावरा की है मूसा खान की तबीयत? बाबा मूसा खान जी तबीयत में यार मजो ना है। अदावरा मां चाहे तो मुझे लाए रिश्तो तवा कमाल खान खां करो। हाकिम खान ही छपा चो अदावरा मुखे पक आए तो हुआ सा खां मिट्री करण खां कोन के बाइंदा। ऐ बी अथन बकेड़ी जगह असा का को वधिक हैसियत में थोड़ी है। पहली दुआ क्यों तो मूसा खान सेहतियात थी घर मोटे ये गली पोए भी थी सकन थियो। अदावरा अल्लाह कंदो तो मूसा खान सेहतियाब थी वापस इंदो। पर जेकर मूसा खान मरी पवे कमाल खान अन्या भी कमजोर थी वेंदो ऐं मुझे लाए रस्तो वधिक आसान थी वेंदो। हाकिम खान पंहिंजे रिश्तन जो बुनियाद एतिरो खोखलो न रखंदो कर जो ॿियनि लाइ मौत घुरी ऐं पंहिंजे लाइ आसानी। ख़ैर घुर मूसा जी ज़िंदगीअ जो। बाक़ी रही रिश्ते जी ॻाल्हि त वक़्तु अचण ते उहा बि करे वठंदासीं। पर ही वक़्तु अथई कमाल खान जे वेझो थियण जो। सुभाणे अस्पताल हलियो वन कुछ ॾींहं ते रह ऐं कमाल खान जो हमदर्दियूं हासिल कर। ठीक है अदावरा मां सुभाणे सां निकरी वेंदुसि। खैर जे सिर ॾे ख़ैर हुजे के असां जूं छोरे ने भागे बचाए के कम चऊं त असली तू अहिड़ो तप होते आजो जन्नत वट बस खिंडरियो थो वते पियो। अचे रुगो तो बुधायांस थी मुंद जी। अम्मा बेवकूफ ताहे चाची वरी डटा सटा रही कम थी कराए से। वाडो आशिक पुट थी वियो वरी हुन जन्नत जे मथो इश्क थो कबाए। अचे रुगो अचे त बई टंगू भनी घिटिया में थी फिटी क्यास। देवे देव नवाज़ जो मोदी सद सवा बाबा मसाला आज सजी संगत में थिया। छा चई छोरा? चाची मां चयो मुजी सजी संगत पुतिया। छोरा अॼु मिड़ई हौसले को सवायो बाहर निकतल। हां केड़ी तुंजी संगत? ओ अम्मा जहमत ना चाची जहमत ना मुजी संगत जहमत। अदा उन जी अॼु वनी तू पाण जांच कर असा का छो पियो पूछी। अबड़े ने भागो छोरो ओडे थोरो ही वेंदो। यो जन्नत जो जुतियूं पियो खाइंदो। यो किते जाती जुत नवाज आती है ब्या हां से वदी इज्जत आ हां से बिदी जो का तो फित थी वा एक थी आओ एक। हां बा हाय वे तो सही वे असा भाई एक थी आओ आज मां बस युद्ध जी घास वियोस पे हथ संसा पासी पिया से पानी ढुकड़ो पीतुई बाकी वेही कचहरी कोन के वछा। मां त कचहरी जी कजा पो पर चाची उ तो खा जिंदला गदी वेचासी वो
चे पे अॼु वञ वरी सुभाणे कुल वञी कचंदी कंदासीं वरी सुभाणे वेंदोसीं। अॼु भला जन्नत जे लाइ कहिड़ो कमु करण वए? बादल चाची बादल बेचारी ॾाढी सूरत में आहे। चए पई त घर में काथी कोन्हे तो मूंखे वरी वॾी ॿोरी कोठे जे ॾिनी अथई। मां ईअं झंग में खदी वियुसि पूरी भरे ॾिनीमांसि। मुंहिंजो छा यादि कंदी आहे? अरे फरे ॾिनीसी रामत बीह त मां तुंहिंजी खल थी लाहियां पई। अड़े हेॾे असां कम जे लाइ था चई त बरो बाक़ी उते त कीअं थो वहे पियो गॾ वांगुरु। रोक अदली पोरी के रोक चदी थी वई आहे चदी थी वई आहे। कारा जे सिर ते ख़ैर हुजे अॼु तुंहिंजूं टंगूं मां भञा ई भञा। अम्मा हाणे खणी छॾेसि अॻिते ईअं न कंदो। अम्मा हे ईअं कोन मुड़ंदो जेसी ताईं हिनखे पादर न लॻंदा। रोक अदली रोक पोरी के रोक मुझे जन्नत जे विच में दीवार खदी न करे न त मां हर दीवार केरा छदींदो हर दीवार। तू मूंखे केराईंदे मूंखे केराईं ना तो के अल्लाह के दाई मां छो के दाई ना दीवार चाची दीवार तो के न बुढ़ी न थो मरे पियो। हां ज़ाल वतई थी परावन दरन ते टुकर जे लाइ धिका खाईंदी हे वरी मुड़स हलियो आहे इश्क तो करे। चाची मां हर जुल्म बर्दाश्त करे सघां थो पर मुझे महबूबी जुदाई बर्दाश्त न तो करे सघां। अरे खुदा जी मार पवई कीअं थो ॻाल्हाए पियो सभिनी जे साम्हूं। अरे वाड़ियो बड़ो खाईंदो आहे लोक खौ लिकाए सभिनी खे थो ॿुधाए पियो। अम्मा ही त आही बेवकूफ तू त थोड़ो अकुल कर। चवंदा आहिनि त सोटी हुजे साण त हेड़ो गॾो गोही न करे। चरियन खरियन खे सुधारण अमड़े खैरां खे खूब अचे थो पियो। हिन खे थोड़ी बि ढर ॾिनम त अञा बि था फकंदो। अदली रोकी इन त चाची दादी सफ़ा खून कदी खून। अम्मा हिन चक्कर मुझे करे छॾेसि। छॾियांसि थी अमड़ तुंहिंजे करे छॾियांसि थी पई पर मांखे इहा पक है त हे छोरो था पकड़ खां न मुड़ंदो। अरे हेॾे निभागा ओ निभागा वरी जे इन धूतीअ जे चवण में आयो आहे न त पोइ घर खां ॿाहिरि कढी छॾींदीसां वतंदे इहे कूकां कंदो। सभा जे वस जी ॻाल्हि न आहे अकबर। असांखे इन कम जे लाइ कंहिं ॿिए दोस्त जो सहारो वठणो। खानो मूंखे त ख़ौफ़ थो थिए त जंहिं बि माण्हू जे असां पेश पई उहो भरवसे वारो हुजे किथे धोखो न करे। धोखो न थींदो अकबर इन लाइ त मां बि ठर कयूं वेठो आहियां। असांखे अहिड़े माण्हू जी तलाश करणी पवंदी जंहिंजो वास्तो DSP सां। बाक़ी इन जे सूबेदार सिकंदर जे आॾो त मां बि पेश कोन पवंदुसि। इन जे रग खां मां वाक़ुफ़ आहियां। आख़िरी वक़्त ते बि खुमरी खाइण वटि देर कोन कंदो। हा जेकॾहिं सिकंदर जो वेझो दोस्त तुंहिंजे नज़र में आहे त पोइ कमु थी वेंदो। सिकंदर एतिरो किरंदो बि कोन जो पंहिंजे दोस्तनि सां धोखो करे। दिलबर अञा तो ज़माने जा लाहा चाड़ा ॾिठा ई कोन। माण्हू त परनि में नांग लिकायूं था वठनि नांग ऐं फर वारनि खे ॾंगाइण में देर बि कोन था कनि। अॼुकल्ह दोस्ती रही किथे आहे। पाण में गॾु हूंदा त वॾा टहक ॾियणु शुरू कंदा ऐं पोयां ढेर कढण में देरी न कंदा। इन करे चवां पियो खानू त कम पक्को करे पोइ हथ ॾिजां। खणी जो खानू खर दिमाग़ केॾो छो न भुजे पर पोइ बि खानू खर दिमाग़ हिन वक़्त ताईं कच्चो कमु नाहे कयो। इन कम लाइ तोखे कहिड़ो माण्हू सुझे थो जेको एतिरी हैसियत बि रखंदो हुजे। अहिड़नि दोस्तनि जी खोटी नाहे अकबर। कंहिं न कंहिं दोस्त खे मैदान ते लाहींदासीं पाण मुस्ती मुक़ाबिलो कंदो। जेकॾहिं अथ ई को नज़र में त हलो उन तरफ़ निकिरी हलंदासीं काॾे दिलबर। खानू खर दिमाग़ जो न्यापो वेंदो पाणे अची दोस्त हिते गॾु थींदा हिते। पोइ हुकुम कयो कंहिं खे न्यापो पहुचाइणो आहे। पोइ वञ दिलबर गाॾी कराए अच त राति हलूं था ॿिनि टिनि दोस्तनि। पोइ सभिनी खे घुराए उन्हनि खां वठूं था सलाह जंहिंजो बि वास्तो DSP सां खणो हूंदो उनखे ई मोकिलियूं था DSP ॾांहुं। पोइ देर न कर दिलबर देर न कर महिल आहे तो मोटण जी कर। पोइ वञी पोइ मां मोटां। दिलबर असां तुंहिंजे इंतज़ार में
हिते ही वेठा। अली मदद पाक मौला अली मदद। रुस्तम ही केर है? असा जो नओ साथी महमूद, असा जो नओ साथी खैरल, ऐं ही असा जो साथी महमूद है। अज ही जेल में आजाद थियो। जेल में तो दुश्मन बन वने, उते तो मानन सा जानवरन वारो सलूक करे थो वने। बस दुखियो वक्त होयो वयो खैरन सा गुजरी। ऐं हाणे असा इहो ही चाहिंदासीं त वरी कंहिं बेड़े कम में हथ न विझ जाए जो वरी पुलिस जे नज़र में अची वने। पुलिस जे खौफ का दोस्तन के अकेलो तो कोन छडींदस। फिलहाल असां रुस्तम सां गॾु आहियूं, जेकॾहिं वधीक ज़रूरत पई त तोखे लिका छप में घुराए वठंदासीं। हाँ महमूद, हाणे मां नथो चाहियां त तूं अजायो पुलिस जे नज़र में अची वञे ऐं तो ते केस लगी वञनि। अॼुकल्ह त ज़मानत बि ॾाढी मुश्किल सां थिए पई, मुश्किल सां। तॾहिं त महमूद खे बि एतिरा ॾींहं लगी विया। पुलिस चालान करण जो त सोचे ई न पई। रिमांड में रखी रखी मारे था विझनि। इन्हीअ करे महमूद तूं फिलहाल वञी पंहिंजे कखनि भेड़ो थी, ज़रूरत पई त तोखे सॾु ॾेई वठंदासीं। रुस्तम असां बि हर वक़्तु तयारु रहंदासीं तव्हां लाइ। ओ मां खुदा जो वास्तो अथई, असांखे पंहिंजो घर खाली करे ॾे। उस ते रुली रुली तबाह थी विया आहियूं। ओ मां रब साईं जो वास्तो अथई बुख ते। ओ मां मिठे मोहम्मद मदनी जो वास्तो अथई, असांखे असांजो घर खाली करे ॾे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, रड़ियूं न कयो रड़ियूं। बस हाणे मूंखे हिकिड़े ॾींहं जी मोहलत ॾियो त मां पंहिंजे जाइ जो को ॿियो बिलो कयां थी, करे थी ॾियांव खाली जाइ। अल्लाह बचड़नि में खुश रखंदी मुंहिंजी अम्मा, अल्लाह बचड़नि में खुश रखंदी बुख ते। ओ मां अल्लाह जन्नत में जाइ ॾींदी, सो यम यम करे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मां अञा जीअरी जागंदी वेठी आहियां, तूं और जन्नत में जायूं, जन्नत जूं तो दुआऊं ॾे पियो। अम्मा नेठ त मरंदी न बुख ते। मरंदसि, अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, मां अञा 100 साल जीअंदसि, 100 साल निभागा। अम्मा एॾी लालच चङी न आहे एॾी लालच चङी। जॾहिं अम्मा चयो न त सुभाणे घर खाली कंदासीं त पोइ हिते छो वेठा हो? निकिरो हाणे। छोकिरी ॾाढी मलूक आहे, जेकॾहिं हिन सां रिश्तो थी वञे बुख ते। छोरा हेॾे इहो बात पटे मुंहिंजे छोकिरीअ खे छा थो ॾिसे पियो? मां थी चवां निकिरो घर मां त खणी लठ भञाए न टंगूं। वञूं था मां, वञूं था बुख ते। अम्मा सुभाणे यादि रखजो। छा यादि रखां? अम्मा घर तो चयो न सुभाणे खाली कंदसि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, उहो सुभाणे थिए त सही त पोइ सोचींदसि। अम्मा जेकॾहिं घर खाली न कई न क़ुर शरीफ़ मस्जिद मां खणी मेल ॾींदासीं। कारो थई मुंहुं। अम्मा कारो मुंहुं न आहे, नालो आहे कारो। हा बंगाली तोता, जेको तूं इहो शहज़ादो आ। हाणे निकिरो घर मां, निकिरो, सुभाणे तव्हांखे घर खाली मिलंदो। यतीमनि जो घर खाली कंदी न त अल्लाह सड़ाई कंदी बुख ते। हलूं था, अच्छा हलो था, वरी भी पेरनि ते हथ अथई। हलो अब्बा, हलो छॾियो त मारे कहर करे छॾियो असां सां। अम्मा जेकॾहिं हे घर खाली कयोसीं त पोइ काॾे हलंदासीं? अड़िए मड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे, भला हाणे नेठ का तबाह करे ॾींदो रब बि, ईअं त कोन छॾींदो। को न को घर ॾिसी थी वठां पई,
जे सुभाणे हे घर खाली न कयोसे न त हे निभागा सॼे ॻोठ खे कठे कंदा, फछड़ी ॿधंदा फछड़ी। तंहिंजे करे मां वञी ॾिसां को घर मिली वञे। बाबा साईं मां अकेलो ज़मीन ते कोन वेंदुसि। छो कोन वेंदे? साईं मुंहिंजा हुते मौत पियो थो लामारा ॾे, जे अकेलो वियुसि न त घोट जी वेंदुसि। कड़ो लाचारो थी ज़मीन ते रुलण जो। फसल तैयार आहिनि, जेकॾहिं कम वञी न संभालींदो त हारी फसल रोले छॾींदा। इहो त ज़ाहिर आहे, जे संभालण वारो न हूंदो त ईअं त थींदो न। पर मां ईअं थियण न ॾींदुसि। फसल रुली वियो या सुकी वियो ऐं कमाल खान आयो त असांजे बारे में छा सोचींदो त असां सॼो ॾींहुं होताक ते वेठा था खटूं टोड़ियूं ऐं ॿाहिरि फसल तबाह थी वियो। पोइ छा सलाह अथई मुजीब? सलाह वरी कहिड़ी, उथो त हलूं था ज़मीन ते चकर ॾियण ऐं ॾिसी अचूं त कमु कीअं थो हले। त पोइ ईअं कयूं न बाबा साईं, हलो त हलूं। 2-3 जरेब सुकी बि आहिनि, उन्हनि खे बि पाणी ॾियारे अचूं ऐं ज़मीन ते घुमी बि अचूं। अम्मा तोखे ख़बर आहे त तुंहिंजे पीउ मथां हमलो थियो आहे, हमलो। बचण जी का बि उमेद कान्हेसि। शायदि उहा हिन घर मथां ग़रीबनि जे आहुनि असर करणु शुरू कयो आहे। अम्मा तुंहिंजे पीउ खे पंहिंजे कीअ जी सज़ा मिली आहे। सज़ा हाणे साह निड़ीअ में अटकियल अथसि। ॾाढी तकलीफ़ मां थो गुज़रे, ॾाढी तकलीफ़ मां थो गुज़रे। अम्मा शायदि तुंहिंजे पीउ जो साह इन्हे करे अटकियल आहे जो हू तोखां माफ़ी घुरी रहियो आहे, माफ़ी। माफ़ करेसि, हाणे माफ़ कर, पंहिंजे पीउ खे माफ़ कर त हुनजो सवलाईअ सां साह निकिरे, न त इहा सकरात जी तकलीफ़ किथे सही सघंदो, किथे सही सघंदो।